हक़ मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध जीअं आलम इंसानियत। मुंहिंजा महबूबो इन ई सिलसिले जो हिकिड़ो बैत आहे सुर यमन कल्याण जे दास्तान ॿिए जो हिकिड़ो बैत आहे। पहिरियों जेको वीलाग मूं कयो हुयो उन में मूं अव्हांखे असांजा जेके नामनियार लीडर आहिनि उन्हनि मुतलिक़ अव्हां सां मुंहिंजी गुफ़्तगू थी हुई। ऐं हीउ जेको बैत आहे उहो वरी असांजे लाइ आहे, असां जेके अवाम आहियूं, असां जेके माण्हू आहियूं, उहो बैत असांजे लाइ आहे। वेजन सी वाई पिया किरी न कयाऊं। पहिरें वीलाग में छा हुयो? किरदारु तइ थियलु हुयो असांजे अॻुवान जो, असांजे लीडर जो, असांजे रहबर जो, असांजी समाजी तब्दीली जे ज़ामिन जो। उहो जेको किरदारु हुयो उन ते लतीफ़ साईं पोएं वीलाग में ॻाल्हायो। हाणे वरी असांजे लाइ बि ज़िमेदारियूं आहिनि। ज़ाहिर आहे समाज जी हिकिड़ी तमामु वॾी ज़िमेदारी हुजे थी। उन में चवे थो वेजन सी वाई पिया किरी न कयाऊं। असां जेके पंहिंजा सचा लीडर आहिनि उन्हनि खे असां डीमोरलाइज़ कयो, उन्हनि खे असां इहो चयो हीअ असांजे कम जो न आहे। हालांकि हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी, पंहिंजी सॼी हयाती हिन समाज खे तब्दील करण जे लाइ, आदर्शनि जे लाइ ख़्वाब ॾिठा, पर असां उनखे रिजेक्ट करे छॾियो। असां में उहा जेका सुञाणप ऐं साञाह हुई पंहिंजे लीडर जी, उहा असां हासिलु न करे सघियासीं। रिज़ल्ट इहा निकिती त असीं ग़ुलामी जी धुॿण में फासंदा वियासीं ऐं अॼु ताईं असीं ग़ुलामी जी धुॿण में फाथल आहियूं। ऐं असांजो जेको हसीन समाज आहे ऐं जंहिं हसीन समाज जा ख़्वाब आहिनि उहे असीं हासिलु करे न सघियासीं। वेजन सी वाई पिया किरी न कयाऊं। किरी करणु माना वेजन जी जेका हिदायत आहे, जेको हुननि जो चवणु आहे, उन ते अमल करण जो नालो आहे। बाबा हीउ कमु न कजो, बाबा कंहिंजे ॻाल्हियुनि में न अचिजो, बाबा हीउ जेको बुधारकी जहान आहे इहे तव्हांखे वॾा भाषण ॾींदा, नौकरियुनि जा आसरा ॾींदा, तव्हांखे हीअं करे ॾींदासीं, तव्हांखे स्कूल ठाराए ॾींदासीं, तव्हांखे रोड ठाराए ॾींदासीं, तव्हांखे असली बसि एतिरो असीं शाहूकार करे छॾींदासीं जो तव्हां तसवर नथा करे सघो। उन्हनि जे भाषणनि में न आहे अचिणो, उन जी किरदार खे ॾिसी उन खां पोइ तइ करिणो आहे। पोइ वरी छा थो सम्झाए? वेजन सी वाई पिया किरी न कयाऊं, पंधु पारियाऊं त सिघाई सघा थिया। ऐं जॾहिं साञा रखियाऊं ऐं पंहिंजे उन्हनि आदर्शी महबूब लीडरनि जो जॾहिं ख़्यालु ऐं हुननि जो जेको तसवर आहे, हुनजी जेका जदोजहद आहे, उन वेज जी ॻाल्हि जॾहिं हुननि खे सम्झ में अची वई त हुननि अमल करणु शुरू कयो। ऐं जॾहिं हुननि अमल करणु शुरू कयो त तब्दीली अचणु शुरू थी वई। हाणे जे पंधु पारियाऊं, ॻाल्हि सॼी पंध जी आहे। असां पंधु न कंदासीं, सोशल मीडिया ते वॾियूं वॾियूं ख़बरूं कंदासीं, वॾा वॾा पटाड़ूं हणंदासीं, वॾियूं वॾियूं डाड़ूं हणंदासीं, पर अमली तौर ते असां कुझु कोन कंदासीं। असां होटलुनि ते वेहंदासीं, उते बि कुकड़नि जे ख़फ़्त जूं ॻाल्हियूं हूंदियूं, उते ख़ूबसूरत छोकिरनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं, उते अजीब ग़रीब असीं ॻाल्हियूं कंदासीं, पर असां इहो न सोचींदासीं त महांगाई छो थी वई आहे, असांजा वसीला केॾांहुं विया, असांजी धरती जी सुञाणप केॾांहुं वई, असांजी ॿोली केॾांहुं वई, असांजी सकाफ़त तबाह थी रही आहे, असां बर्बादु थी रहिया आहियूं। इन ते गुफ़्तगू न कबी। हाणे इहा वरी असांजी जेका ज़िमेदारी आहे, जेको असांखे वेझ सम्झायो आहे त बाबा तव्हांखे हीअं जिदोजहद करणी आहे, उन ते अमल न कबो। ऐं रिज़ल्ट इहा निकिरंदी त असीं ज़िंदगी जे सभिनी ख़ुशियुनि खां महरूम हूंदासीं। सदा सलामत हुजो। मुख़्तसिर अव्हांखे मूं लतीफ़ साईं जी हिन बैत ते ॻाल्हाइजे त कलाकनि जा कलाक वेही ॻाल्हाए सघिजे थो। मुख़्तसिर अव्हांखे मूं हुनजी सम्झाणी जेका मुंहिंजो अकुलु आहे, ऐं को अकुल कुल न आहियां, ऐं हिकिड़ो सादो सूदो माण्हू आहियां, त मूं जेका अव्हांखे सम्झाणी ॾिनी अव्हां ताईं उहा पहुचायां। पर हिकिड़ी गुज़ारिश हथ ॿधी करियां थो। मुंहिंजा दोस्तो, मां हर वीलाग में इहा गुज़ारिश कंदो आहियां त सच पुछो, सच पुछो। जेको हिन यूट्यूब चैनल जो मूं जेको ठाहियो आहे, मूंखे त उनजी अञा टेक्निक्स जी बि ख़बर कोन्हे का, पर मूं पंहिंजी वीडियो अपलोड करणु शुरू कयूं आहिनि। उनजो मक़सदु मुंहिंजो कमाइणु न आहे त उन मां पैसा घणे खां घणा कमाया। हिकिड़ो त अॼु जी अॼु जो जेको दौरु आहे, जंहिं दौर में असां सियासी दौर में हली रहिया आहियूं, उन सियासी दौर जा ख़्याल महफ़ूज़ कयां। छाकाणि त आउं त मरी वेंदुसि, आउं हिन दुनिया मां हलियो वेंदुसि,
पर यूट्यूब ते ई सभई शयूं पयूं हूंदियूं ऐं असांजा ईंदड़ नसुल ॾिसंदा त असांजा वॾा पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजी क़ौम जे लाइ कहिड़ी कहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू करे विया हुआ। इहो मुंहिंजो मक़सदु आहे त आउं पंहिंजा ख़्याल उहे ज़ाहिर कयां। ख़्यालनि जी ज़ाहिर करण जा खोड़ तरीक़ा आहिनि। असां हीअ जेका डिजिटल दुनिया आहे उनजो असीं फ़ाइदो बिल्कुलु बि न पिया वठूं। पाण रुॻो लतीफ़ ते कोन ॻाल्हाईंदासीं, ईंदड़ वीलॉग्स में असां ॿियनि मौज़ूअनि ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं ईंदड़ वीलॉग्स में अव्हांखे जामी चांडियो जहिड़ा अकाबर अव्हांखे मिलंदा ऐं असांजा शेर मेराणी जहिड़ा अकाबर असांखे मिलंदा जिन लतीफ़ साईं ते तमामु वॾो कमु कयो आहे ऐं वॾा असांजा ॾाहा आहिनि, त उहे बि असांखे मिलंदा। तंहिं करे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे मुंहिंजा प्यारो, मुंहिंजा महबूबो, पंहिंजे लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो, उनजी घंटी जे बटण खे दॿायो ऐं कमेंट्स करियो, शेयर करियो त जीअं, ऐं सुवाल बि करियो, महिरबानी करे सुवाल बि कयो। जंहिं सुवाल जो जवाबु मोटु हूंदो ऐं तव्हांखे उन सुवाल जो जवाबु ॾींदुसि, ऐं जंहिं सुवाल जो जवाबु मोटु न हूंदो त कंहिं अकाबर खे तव्हांजे आॾो अची पेश कंदुसि। ऐं उनजी मुंहिंजी सभिनी सां ॿाहुनि ॿधी वाट आहे, सभई मूंसां प्यारु कंदा आहिनि, बेइंतिहा प्यारु कंदा आहिनि। असां हिन यूट्यूब चैनल वसीले तमामु घणो कमु करे सघूं था, तमामु वॾे पैमाने ते कमु करे सघूं था। सो मूंखे उमेदु आहे तव्हां न रुॻो पाण सब्सक्राइब कंदव पर पंहिंजे दोस्तनि ॾांहुं बि हिन जी लिंक मोकिलींदव, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदव त घणे खां घणा, यानी हिकिड़ो वॾो तइदादु हुजे माण्हुनि जो जेके असांजी गुफ़्तगू ॿुधी सघनि ऐं असांजे अकाबरनि जी गुफ़्तगू ॿुधी सघनि, त जीअं असां वटि सियासी, समाजी ऐं फ़िक्री तरबियत जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी सघे। हक़ मौजूदु।